وأزواجه أجمعين برحمتك या अरहमर राहिमीन। जुमे जो भलारो दिहाड़ो ज़मीन ते भली जगह मस्जिद भले प्रोग्राम में अल्लाह ताला तवां असां खे अचण जी सआदत नसीब फरमाई। जुमे खां वठी ही प्रोग्राम जारी सारी आहे। इंशाअल्लाहुल अज़ीज़ रात जे कुछ हिस्से ताईं हलंदो। अल्लाह मिठड़े खां दुआ है अल्लाह ताला सभिनी जो अचण वेहण बुधण बुधाइण पांजे रज़ा जे खातिर पांजे बारगाह में मंजूर ए मकबूल करण फरमाए। जिन दोस्तन ही प्रोग्राम रखियो आ या इन में हिस्सो वरतो आ अल्लाह मिठड़े खां उन्हनि जे लाइ भी दुआ है तो अल्लाह ताला उन्हनि जे माल इज्जत औलाद में बरकत अता फरमाए। ही प्रोग्राम इस्लाह उम्मत जे इस्लाह जे लाइ मुखे कुछ साथी तबलीग जमात जा भी नजर अचन था। उन्हनि जो कम भी इहो आ त उम्मत मुहम्मदीअ जो इस्लाह थे दर दर उहे भी इहो दीन जो पैगाम पहुंचाइण जी कोशिश करनि था। अल्लाह से दुआ है अल्लाह ताला उन्हें जे इन्हनि मेहनत के भी पांजे रज़ा जे खातिर पांजे बारगाह में मंजूर ए मकबूल कर फरमाए। सच्चो इहो आ जेको दुनिया में आयो वो हिक ॾींहुं वेंदो को रहंदो कोन। जेकॾहिं ज़मीन जे तख़्ते ते का रहण वारी ज़ात जो हक़ को रखे पियो रहण जो उहा ज़ात इमामुल अंबिया साईं जन जी हुई। पर साईं जन भी अल्लाह के प्यारा थिया। रब साईं साईं जन के भी पाण दे घुरायो। उन्हनि खां वधीक ॿी का हस्ती आहे कोन। फरमाई जेको ज़मीन ते आ सब फना थी कुल मन अलैहा जो भी ज़मीन ते आ फान फना थी व यबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। हिक ज़ात रब जी रहंदी ॿियो जेको आयो वो वेंदो। अचण में तरतीब आ पहिरियों तड़ ॾाढो उनके जेको जायो वो पड़ ॾाढो पड़ ॾाॾे के जेको जायो वो ॾाढो ॾाॾे के जेको पुट जायो वो अबो अबे के जायो जे तहां ही असां जाया से अबे मां अबो जायो ॾाॾे मां ॾाढो जायो पड़ ॾाॾे मां पड़ ॾाढो तड़ ॾाॾे मथे। अचण में तरतीबात जॾहिं ओॾो पड़ ॾाढो तड़ ॾाढो हूंदो तॾहिं ॾाढो ॾाढो हूंदो तॾहिं अबो। वञण में तरतीब न आहे। ॾाढो त पुराड़ो उबड़ो थी हले थो उहो त जीअरो आहे पर नौजवान पोटरो अचानक वफ़ात थी वई। अचण में तरतीब वञण में तरतीब न आहे। फरमाई फ़ैज़ा जा अजलहुम फ़ैज़ा जा जॾहिं मौत जी घड़ी ईंदी ला यस्तखिरून साअतम वला यस्तक़दिमून हिक सेकंड ज़र्रो अॻे पोइ न थींदो जेको टाइम मुक़रर कोन्हे। फरमाइए त ऐनमा तकून युदरिकुमुल मौत वलौ कुंतुम फी बुरूज मुशय्यदा। तोड़े जो पाण खे जाते तां हूंदो मौत तां ते ईंदो। तां मौत खां बचण जे लाइ लोहा कोटा महफूज़ चयो त लोहो कोटा इनके को भञी न सघंदो पर फरमाइए त इहा शइ उनखे रोकींदी कोन। जॾहिं ईंदो पोइ मुड़ंदो कोन। तॾहिं त मौलाना नूरुद्दीन मसरूर भी इएं चयो त न भुल मोमिन मिठा खुद मौत हीअ दुनिया छॾाईंदी। ठही संभरी जॾहिं आयो न कोई को बचाईंदी पोइ को बचाए न सघंदो। माण्हू हिते दिलि खे टेक ॾियण जे लाइ पंहिंजा मुहाफ़िज़ रखंदा आहिनि। इएं इमामुल अंबिया साईं जन हालात अहिड़ी हुई पंहिंजे घर ते साईं जन भी पहरेदार रखियो। थोड़ो तवज्जो साईं जन भी पहरेदार रखियो। पोइ जॾहिं क़ुरान मजीद जी आयत सुहारी नाज़िल थी त या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िला इलैका मिर रब्बिक व इल्लम तफ़अल फमा बल्लगत रिसालत वल्लाहु यअसिमुका मिनन नास। ऐ रसूल माण्हुनि खे पहुचाए जेको अल्लाह जे तरफ़ां को तोॾे नाज़िल थियो उहो तूं पहुचाए। कंहिंजी परवाह न कॾ त माण्हू छा चवंदा न इन जी न बाकी माण्हू तोसां दुश्मनी फरमाई त वल्लाहु यअसिमुका मिनन नास मां अल्लाह तुंहिंजी हिफ़ाज़त कंदुसि।
पोइ रिवायत में ईंदो आहे त इमाम लंबिया साईं जन पंहिंजे पहरेदार खे हटाए छॾियो मालूम जो पहरेदार बि रखी सघे थो इहा हिकिड़ी दिलि खे टेक हूंदी आहे त माण्हू आहे पर इहो बचाए न सघे ओ ये पहरेदारनि जे विच में हुजे मौत जी घड़ी अची वई त पहरेदारनि खे ख़बर ई न पवंदी अचानक मौत थी वेंदो कीअं थींदो काथे थींदो फरमाई त इहा अल्लाह जे इल्म में आहे ॿिए खे ॼाण कोन्हे फरमाई त वमा तदरी नफ्सुम बिअई अर्ज़िन तमूत कंहिं नफ़्स जे ॼाण में इहा नाही त ज़मीन जे कहिड़े टुकड़े ते फौत थींदो अजब अजब हूंदो आहे माण्हू जो तवज्जो उन पासे ॾे न वेंदो आहे पर हक़ीक़त इहा हूंदी आहे त अल्लाह तबारक व तआला उन पासे ॾे खणाईंदो आहे जंहिं जाते हुनजो मौत हूंदो आहे असांजे आॾो अजीब क़िस्म जो असांजो बिरादर मोहतरम अल्लाह ताला उन जे क़बर जे मथां करोड़ा रहमत जा मींहं नाज़िल फरमाए शाइर इस्लाम भाऊ अब्दुल हफीज़ उलरो अल्लाह ताला उन जे क़बर ते रहमत जो मींहं नाज़िल फरमाए अचानक बीमार थी पिया खैरपुर में सखर में लाड़काणे वारनि मजबूर थी चो त न कराची खणी वञो कराची खणी करे हलिया एम्बुलेंस ते राब्तो हले पियो ओ वञी करे जाम शोरे जी भिक में पहुता वफ़ात जी जाइ उहा हुई अल्लाह ताला इन बहाने सां पहुचायो त तकड़ में खणी वञो तकड़ी गाड़ीअ में खणी वञो त कराची पहुचायो इलाज उते थींदो हालांकि इलाज कोन हो मौत ओॾे थियणो माना मिट माइट इन उन में त जल्दी जल्दी पुॼायूं कराची पर पुॼी न सघिया उन जाइ ते पहुतो जंहिं जाते अल्लाह क़ुरान में चयो आहे त वमा तदरी नफ्सुम बिअई अर्ज़िन तमूत कंहिं नफ़्स खे इहा ॼाण कोन्हे त ज़मीन जे कहिड़े हिसे ते मरंदो अल्लाह ताला खणायोसि कंहिं बहाने सां ख़ुशीअ सां करे करे माण्हू खणी हालांकि उहो मौत हूंदो आहे ओॾे पर माण्हू ख़ुशीअ सां उते पहुचण जी कोशिशि कंदा करे करे माण्हू ईअं चवंदो आहे फलाणे पासे ॾे जलसो आहे ओड़ा असांजे जलसनि में बेड़ा वाक़िया पेश आया जलसन में तकड़ में हलो बाबा जलसो खबर न पई रस्ते ते एक्सीडेंट थी पियो जलसो त पंहिंजी जाइ ते पर मौत चवंदा आहिनि छिके आयो हिनखे उन जाइ ते ओ जंहिं जाइ ते हिनजो मौत थियणो तॾहिं फरमाई त जंहिं जाइ ते कंहिंखे नफ़्स खे ॼाण कोन्हे त कहिड़ी जाइ ते मरंदो आयो आहे मरंदो कीअं मरंदो कॾहिं मरंदो इहा ॼाण कंहिंखे कोन्हे अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला शल तव्हां ई असांजो मौत ईमान वारो मौत करे ज़मीन ते जेको माण्हू मोमिन थी रहियो मोमिन थी वफ़ात कयईं इहो ई कामयाब आहे अल्लाह जे रसूल फरमायो त जंहिंजो आख़िरी कलमो ला इलाहा इल्लल्लाह चओ सभई ला इलाहा इल्लल्लाह जंहिंजो आख़िरी कलमो इहो आहे साईं जन फरमायो दख़लल जन्नत इहो जन्नत में वेंदो अॻ में छा हुयो कुझु बि थियो उन सां असां बदिल न कॾहिं कॾहिं अलाह कंहिंखे छिके करे इहा शइ चवराए छॾींदो मौत बि थी कॾहिं कॾहिं ईअं बि थी वेंदो आहे के ॻाल्हियूं वरी अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके सादा माण्हू असांजा ॿाहिराड़नि जा माण्हू वरी उन्हनि खे ॼाण बि कोन्हे वरी जेकॾहिं ॻाल्हाइनि त चवंदा आहिनि त मौलवी असां हे मुलनि खे असांजे अड़े बाबा तव्हांखे इन्हनि मसइलनि जी ख़बर कोन्हे मोटल लफ़्ज़नि में कॾहिं कॾहिं माण्हूअ खे गुस्सुल पियल हूंदो आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं छा चवंदा हो तड़ वारो माण्हू मर्द हुजे औरत हुजे तड़ वारी हालत में कलमो बि न पढ़ंदा कलमो न पढ़ंदा कलमो खे पढ़ा मूंखे तड़ पियल हालांकि तड़ हिनखे रोके नथो इहा माण्हुनि जी भुल आहे कॾहिं कॾहिं अहिड़े टाइम ते मौत ईंदो आहे और कलमो न पढ़ंदा तड़ पियल आहे तड़ इहो कलमे खां नथो रोके तड़ सलात खां नथो रोके तड़ दुआऊं घुरण खां नथो रोके तड़ कलमे पढ़ण खां नथो रोके इहा ज़हन ते ॻाल्हि हुजणु खपे तड़ वारो माण्हू कलमो न पढ़ंदो जेसि ताईं मां तड़ करे अचां न ईअं न आहे हे तबलीग जा साथी इन लेवल ते ईंदा आहिनि त वेही करे इन्हनि खां इहे ॻाल्हियूं पुछो त तव्हांखे रसीदा भई हाणे तव्हां पाण मौलवी बणियल आहियो त पोइ ख़बर इहा ई आहे थोरो मौत मथो बीठो आहे बाबा मरे थो कलमो नथो पढ़े तड़ पियल थो कलमो नथो पढ़े इहे ॻाल्हियूं ग़लति खोड़ अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके आम माण्हुनि में हिकिड़ो